डियर व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। उम्मीद आहे तव्हां सभु ख़ुशि ऐं ख़ैरियत सां हूंदव। मां सभिनी शागिर्दनि खे पंहिंजी अकेडमी J2AM अचण ते भलीकार चवां थो। अॼु हिकिड़ो नंढड़ो इहो अचे पियो सर जेके ट्रिग्नामेट्रिक आइडेंटिटीज़ आहिनि इनखे असां कीअं सॉल्व कयूं ऐं जेके तक़रीबन ट्रिग्नामेट्रीअ में जेके हेड टाइप जा जेके क्वेश्चन आहिनि ऐं साइन स्क्वायर एक्स प्लस कास स्क्वायर एक्स इज इक्वल 1 माना इहे जेके ट्रिग्नामेट्रिक आइडेंटिटीज़ आहिनि इन्हनि खे असां सॉल्व करण में असांखे कुझु मुंझारो पेश अचे थो, कुझु डिफ़िकल्टी अचे थी, इनखे कीअं हल कयूं। सो इन जे करे उन सिर्फ़ु मां पंहिंजे शागिर्द जे लाइ वीडियो ठाहियो, पर मूं सोचियो त वीडियो ही जेको आहे यूट्यूब ते बि ॾेई छॾियां। बाक़ी जेका असां कोशिशि करे रहिया आहियूं त 6 खां वठी इंटर ताईं मैथ मुकमिल माना असांजे चैनल ते अची वेंदी। उन लाइ ज़ाहिर सी ॻाल्हि आहे टाइम लॻंदो, छो त इहो हर हिकु असां एक्सरसाइज़ बि हल कयूं था, MCQs बि हल कयूं था। फ़िलहाल जेको आहे असां हल करे रहिया आहियूं उहा क्लास 6 मैथ आहे। इंशाल्लाह जल्द खां जल्द असांजे चैनल ते सॼी मैथ अची वेंदी। फ़िलहाल पोइ मां तव्हांखे हीअ जेका आहे जेको दोस्त का डिफ़िकल्टी आहे पोइ मां तव्हांजो व्हाट्सअप नंबर मोकिले थो छॾियां, पोइ दोस्त मूं वटि मैसेज कंदो त इंशाल्लाह उनखे उहा कंहिं बि शागिर्द खे जितां बि डिफ़िकल्टी हूंदी इंशाल्लाह पोइ उन ॾे वीडियो असां पर्सनल सेंड कंदासीं, छो त हीउ चैनल सिर्फ़ु शागिर्दनि जे हेल्प लाइ मां खोलियो आहे, बाक़ी हिन जो को ज़ाती मफ़ाद न आहे। हाणे ॾिसो पहिरियों त हीअ जेको ट्रिग्नामेट्रिक आइडेंटिटीज़ आहिनि ऐं ॿी हूंदी आहे इक्वेशन ऐं ट्रिग्नामेट्रिक आइडेंटिटीज़ में कुझु फ़र्क़ु आहे। इक्वेशन ही असां वटि मिसाल आहे 2x + 4 = 8। हाणे हिते हिन इक्वेशन खे जेकॾहिं हल कंदासीं 2x = 4 माइनस थींदा त 8 मां माइनस थी वेंदा, बाक़ी 4 बचंदा। एक्स जी वैल्यू 1 थींदो, घणो बचंदो 2। एक्स जी जॻह ते सिर्फ़ु 2 वैल्यू रखंदासीं। हिते एक्स जी वैल्यू सिर्फ़ु जेकॾहिं 2 हूंदो त माना हिन इक्वेशन खे सेटिस्फाई कंदो, अदरवाइज़ हिन इक्वेशन खे सेटिस्फाई न कंदो। पर आइडेंटिटीज़ में छा हूंदो आहे, हिते साइन स्क्वायर एक्स प्लस कास स्क्वायर एक्स इज इक्वल 1। हिते साइन एक्स माना का एंगल आहे, पोइ तव्हां का बि एंगल खणी था सघो, 30 जी खणी था सघो, 45 जी, 90 जी, 60 जी, पर शर्त इहो आहे त ॿिन्ही जी सेम एंगल हुजे। हिते बि एक्स आहे त हीअ बि एक्स हुजणु खपे। चवण जो मक़सदु इहो त का माना जेका कास साइन स्क्वायर एंगल माना एक्स आहे त कास स्क्वायर एक्स आहे, माना हीअ बि 3 आहे त हीअ बि 3 हुजणु खपे। ठीकु आहे। हाणे ज़ाहिर सी ॻाल्हि आहे त माना जेका सो जॾहिं साइन स्क्वायर हूंदो प्लस कास स्क्वायर हूंदो इज इक्वल 1 आहे, प्रूव थियलु आहे। सिर्फ़ु हाणे इहे बेसिक फार्मूला आहिनि ऐं बेसिक आइडेंटिटीज़ उहे तव्हांखे यादि करणियूं आहिनि, बाक़ी इंशाल्लाह तव्हांखे मां जेका सो पोइ डायरेक्ट एक्सरसाइज़ हल करण खां पहिरियां मां शागिर्दनि खे कोशिशि इहो हिकिड़ो अर्ज़ु रखंदुमि त हीअ जेके फार्मूला आहिनि माना हीअ जेके आइडेंटिटीज़ आहिनि इहे यादि हुजणु खपनि। साइन स्क्वायर थीटा प्लस कास स्क्वायर थीटा इज इक्वल 1। जेकॾहिं हिन में साइन जी वैल्यू कढंदासीं त पोइ ॾिसो कास हेॾे छाजी थी वेंदी, माइनस जी थी वेंदी। हीअ आइडेंटिटी कास स्क्वायर हिन मां कढूं था त पोइ हेॾी वार साइन माइनस थी वेंदी, 1 माइनस साइन स्क्वायर थीटा। ठीकु आहे। जेकॾहिं इहे स्क्वायर ख़तमु था कयूं, सिर्फ़ु साइन जो वैल्यू खपे, पोइ हेॾे रेडिकल अची वेंदो। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, इहो क्लियर आहे या बेसिक शइ आहे। वरी कास बि ईअं ई आहे, जेकॾहिं कास जो असां स्क्वायर ख़तमु था चयूं त हेॾे साइन ते 1 माइनस साइन स्क्वायर ते छा रेडिकल थी वेंदो। ठीकु आहे। इहे बेसिक ऐं इनवर्स पे त तव्हां पढ़ी आहियो, इनवर्स खे मां रिपीट करण जी ज़रूरत कोन्हे, छो त साइन जो इनवर्स कोसेक थींदो आहे, कास जो सेक, टेन जो काट। वरी जेकॾहिं काट खे असांखे खपे त 1/10 थींदो, सेक जो 1/cos, कोसेक जो 1/sin थींदो। ऐं हीअ फार्मूला जेके आहिनि ताक़त वारा आहिनि, हिननि खे तव्हां ज़रूरु यादि कंदो। 1 + 10 स्क्वायर इज इक्वल सेक स्क्वायर थींदो आहे, 1 + cot स्क्वायर इज इक्वल बराबरि थींदो आहे कोसेक स्क्वायर थीटा। ठीकु आहे। थीटा जो एक्स वाई जो बीटा जो का बि एंगल तव्हां ॾेई सघो था। उनखां पोइ टेन थीटा जेको बराबरि थींदो आहे sin/cos थींदो आहे, काट थींदो आहे cos/sin, छो त हिन जे रेसिप्रोकल थी वेंदो। क्लियर आहे। हाणे डायरेक्ट मां एक्सरसाइज़ हल कंदुमि। हाणे इहो ॾिसो tan थीटा प्लस cot थीटा बराबरि आहे सेक थीटा कोसेक थीटा। हाणे ॾिसो असां जहिड़ो पासो हल कयूं ॿई पासा जवाबु इक्वल ईंदो, पर कोशिशि तव्हां उहा कयो जंहिंमें असांजो वैल्यू जल्द अचे, माना हिसाबु शार्ट थिए, कोशिशि कंदासीं माना उहो पासो खणंदासीं। ॾिसो हाणे हिन काट जी बि ऐं टेन जी बि हाणे आइडेंटिटी पढ़ीसीं त कोशिशि कंदासीं माना लिखंदासीं टेकिंग लेफ्ट हैंड साइड। असां हीउ पासो था खणूं, छो त हिन में असांखे जल्द हिसाबु माना जल्द सॉल्यूशन मिलंदो। हाणे ॾिसो मां कहिड़ो पासो खयो आहे, लेफ्ट हैंड साइड खाॿो पासो खयो आहे, उहो कहिड़ो आहे tan थीटा प्लस cot थीटा। ठीकु आहे। हिन साइड में tan थीटा प्लस cot थीटा लेफ्ट हैंड साइड खई आहे। हिन खे tan खे मां हीअं लिखी थो सघां sin/cos, cot खे असां हीअं लिखी था सघूं cos/sin। हाणे ॾिसो हिननि में हीअ ॿ छेद आहिनि, माना साइन ऐं कास, हिननि जी एलसीएम मिलंदासीं त साइन इंटू कास अची वेंदो। हाणे ॾिसो हिन जी छेद कहिड़ो आहे कास, हिन खे एलसीएम सां वंड कंदासीं, बाक़ी छा बचंदो, कास कास ख़तमु थींदो, बाक़ी साइन खे साइन सां साइन स्क्वायर, हिन जी छेद कहिड़ो आहे साइन ख़तमु थींदी, बाक़ी छा बचंदो कास खे कास सां कास स्क्वायर। ॾिसो पोइ हिते असां पढ़ी आया आहियूं साइन स्क्वायर प्लस cot स्क्वायर छा जे बराबरि हूंदा 1। हिननि जे माना तव्हां फार्मूलो लिखो त बि सही आहे, जे डायरेक्ट हिन खे लिखो था ही 1
अपान कॉस थीटा इंटू साइन थीटा। क्लियर है छो तो मथे 1 जे बराबर थींदो बाक़ी छेद बचंदो। हिनखे अलग अलग ही माना हीअं लिखी था सघूं 1 अपान कॉस थीटा इंटू 1 अपान साइन थीटा। छाजी करे तो 1 अपान छाजी बराबर हूंदो आहे 1 अपान कॉस सेक थीटा जी इंटू 1 अपान साइन छाजी बराबर थींदो आहे कोसेक। ठीक है माना हिनखे सिंपल में जेकॾहिं असां हीअं लिखूं इहो सेक थीटा इंटू कोसेक थीटा। ठीक है हे असांजो जवाब आहे उहो ही ॾिसो हे डायरेक्ट लिखियो अथई असां मल्टीप्लिकेशन तव्हांजी मर्ज़ी आहे मल्टीप्लिकेशन जो या हुनजो छो त मल्टीप्लिकेशन में ईअं गॾाए लिखिणो हूंदो आहे। ठीक आहे जे हेॾे मथे लिखियलु आहे। हाणे क्वेश्चन नंबर 2 ने वधो। हाँ ही ॾिसो असांजो ॿियो हिसाब आहे साइन थीटा प्लस कॉस थीटा सेक इंटू कोसेक थीटा ये बराबर छा जी आहे 1 जी आहे। ठीक आहे हाणे हितां बि असां छा खणंदासीं टेकिंग लेफ्ट हैंड साइड खाॿो पासो खणंदासीं हिकिड़ो आहे साइन थीटा कॉस थीटा सेक थीटा इंटू कोसेक थीटा। ॾिसो हर कंहिंजो हिते इनवर्स भी मौजूद आहे कीअं साइन जो इनवर्स छा आहे कोसेक आहे कास जो छा आहे सेक आहे माना घणा हिननि खे लिखूं ये साइन थीटा हिन इनवर्स हिकिड़ो आहे हिनखे कोसेक खे 1 अपान छा साइन लिखी था सघूं हे छा आहे कास सेक खे छा लिखी था सघूं 1 अपान कास। हे साइन मल्टीप्लिकेशन में हे ख़त्म थींदो बाक़ी छा बचंदो हिकु हिक खे हिक सां ज़र्ब कंदा जवाब खणंदो हिकु छा मिली लेफ्ट हैंड साइड। तव्हां हिनखे हीअं बि लिखी था सघो ये प्रूव थियो तो राइट हैंड साइड बराबर है लेफ्ट हैंड साइड जी। क्लियर है। हाँ ये 3 नंबर ॾिसो जो कॉस थीटा प्लस टेन थीटा इंटू साइन थीटा बराबर है सेक थीटा। हाँ हिन में वैल्यू कोन अची सघंदो ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हिते छो त टेन जी आइडेंटिटी भी असां वटि मौजूदु आहे तंहिं करे असां सिर्फ़ु छा खणंदासीं टेकिंग लेफ्ट हैंड साइड उहो हिकिड़ो आहे कॉस थीटा प्लस टेन थीटा इंटू साइन थीटा। हाँ छा कंदा एलसीएम लांदासीं छो त हिन जे हेठां हिकु आहे हिकु ई कास जी एलसीएम कास निकिरंदी। ठीकु आहे हाणे हिनखे मना कंदासीं छा थींदो कास के कास स्क्वायर ॾिसो ही हिन मल्टीप्लिकेशन ज़र्ब करे छॾियो साइन स्क्वायर थीटा। क्लियर आहे। हे मथे पढ़ी आहे साइन स्क्वायर कास स्क्वायर थीटा प्लस साइन स्क्वायर थीटा छा जे बराबर हूंदो 1 जे 1 अपान कास थीटा 1 अपान कास थीटा छा जे बराबर हूंदो आहे सेक थीटा। छा प्रूव थी वियो आहे जेका असांजी लेफ्ट हैंड साइड आहे उहा बराबर आहे राइट हैंड साइड जी। क्लियर आहे। हाणे छा आहे साइन थीटा कोसेक थीटा प्लस कास थीटा इंटू सेक थीटा। हाँ साइन थीटा कोसेक थीटा है प्लस कास इंटू सेक ये छाजे बराबर आहे 2 जी। हाँ कांस्टेंट नंबर आहे हाँ कांस्टेंट के इन ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज़ में आणण लाइ माना जो काफ़ी इलाही असांखे प्रोसेस लॉन्ग थींदो तंहिंजे करे कहिड़ी साइड खणंदासीं टेकिंग लेफ्ट हैंड साइड खाॿो पासो था खणूं हिकिड़ो आहे साइन थीटा कोसेक थीटा डायरेक्ट हल ना करणो पहिरियों जीअं पासो लिखियलु आहे उहो खणो कास थीटा इंटू सेक थीटा। क्लियर आहे। हाँ ही ॾिसो हिक ॿिए जे इनवर्स आहिनि छो त हिनखे साइन जो इनवर्स 1 अपान हिनखे साइन लिखी था सघूं कोसेक इनवर्स आहे न बाबा हिनखे छा लिखंदासीं 1 अपान साइन थीटा प्लस हे कास थीटा एज इट ईअं रखंदासीं इन जो इनवर्स वरी छा आहे 1 अपान सेक थीटा। साइन साइन कैंसिल कास कास कैंसिल बाक़ी छा बचंदो हिकु प्लस हिकु इज इक्वल 2 लेफ्ट हैंड साइड बराबर आहे राइट हैंड साइड। क्वेश्चन नंबर 3 भी रोई मोकिलायो। क्वेश्चन नंबर 4 वो जो हुयो क्वेश्चन वो कम हुयो चौथों हुयो ट्रू न हुयो। हाँ चौथों थी तो हाँ पंजे ॾिसो टेन थीटा इंटू कॉट थीटा इज इक्वल 1 ज़ाहिर सी ॻाल्हि आहे त ही साइड खणंदासीं टेकिंग लेफ्ट हैंड साइड छो त हिक ॿिए जे इनवर्स आहिनि टेन थीटा इंटू कॉट थीटा। हाँ जहिड़ो इनवर्स मटायो को मसलो कोन्हे हिनखे 10 खे 1 अपान काट में लिखो या काट के 1 अपान 10 में लिखो। ठीक है असां 10 के 1 काट के 1 अपान 10 में था लिखूं 10 10 कैंसिल इज इक्वल 1 ॾिसो साॻियो जवाब आहे लेफ्ट हैंड साइड बराबर आहे राइट हैंड। हाँ इहा जेका एक्सरसाइज़ हुई मूं वटि जेका इहा एक्सरसाइज़ आहे इहा 8.3 आहे तव्हां वटि माना हाणे किताब कुझु मटाए अथनि तरतीब मटाए अथनि पोइ तव्हां वटि जेको बि चैप्टर आहे मूं वटि थी सघे पुराणो किताब हुजे मां न ॾिठो छो त दोस्त मूं वटि सिर्फ़ु पिक्चर्स मोकिली उनखे मां हल करे ॾिनो और कोशिशि कई त मां इहे दोस्तनि सां शेयर कयां। बाक़ी तव्हां हाणे जेका बि एक्सरसाइज़ आहे ट्रिग्नोमेट्रिक आइडेंटिटीज़ जी उहा तव्हां माना ॾिसी तव्हां हल करे सघो था। बाक़ी क्वेश्चन नंबर पहिरियों आहे सेकंड क्वेश्चन मां नेक्स्ट वीडियो में छो त वीडियो मुंहिंजो 10 मिंटनि जे लॻभॻि थी वियो आहे जंहिं बि दोस्त खे का डिफिकल्टी आहे सिर्फ़ु तव्हां हिन नंबर ते जेको आहे सो
मैसेज कंदा या उनजो को एक्सरसाइज़ आहे उनजो इन नंबर ते तव्हां छा कयो फ़ोटो मोकिलियो। इंशाल्लाह कोशिशि कंदा त तव्हांखे उनजो सॉल्यूशन जल्द खां जल्द जेतिरो पॉसिबल थी सघे ओतिरो मां जल्द खां जल्द हिन ते छा सॉल्यूशन असां मोकिलींदासीं। यूट्यूब ते ही चैनल असांजो माना अल्हम्दुलिल्लाह सुठी तरक़ी करे रहियो आहे। बाक़ी हीउ जेको नंबर आहे हीउ मुंहिंजो व्हाट्सअप नंबर आहे। जंहिं बि कंहिं शागिर्द खे का डिफ़िकल्टी आहे हिन नंबर ते राबितो कनि, पोइ उहा मूं वटि एक्सरसाइज़ जो फ़ोटो मोकिलनि, इंशाल्लाह मां उनजो सॉल्यूशन मोकिलियां।